अहले इस्लाम को अवामी न्यूज़ HD की जानिब से ईद उल अज़हा मुबारक हो। खिपरो में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में जसकम पारां खैरपुर में जसकम हाउस में हमलो ऐं जसाफ अॻुवाण यावर मैसर जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ खिपरो जे शहीद चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी आज़ाद कुंबर बहादुर सिंधी ऐं ॿियनि कई। इन मौक़े ते आज़ाद कुंबर बहादुर सिंधी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अमजद मैसर जसकम जो अॻुवाण ऐं शहीद बशीर ख़ान कुरैशी जो साथी ऐं काफ़िले जो अहम अॻुवाण इन मथां हमलो सिंध ते हमलो तसवर कयूं था। हमलावर घरनि ते फायरिंग कई है ऐं नाहल पुलिस जसाफ अॻुवाण यावर मैसर ऐं सिटी सदर खे गिरफ़्तार करे उल्टो 10 जसकम कारकुननि ते केस दाख़िल कयो है, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं आला इख्तियारनि खां मुतालबो कयूं था त हमलावरनि खे गिरफ़्तार कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।